अल्लाहुम्मा सल्लि व सल्लिम बारिक अला सय्यिदिना व मौलाना मुहम्मद व अला आलिहि व अस्हाबिहि वल बैति। रब्बि इश्रह ली सदरी व यस्सिर ली अमरी वहलुल उक़दतम मिन लिसानी यफ़क़हू क़ौली। सुब्हानक ला इल्मा लना इल्ला मा अल्लमतना इन्नका अंतल अलीमुल हकीम। अल्लाहुम्मा सल्लि व सल्लिम बारिक अला सय्यिदिना मौलाना मुहम्मद व अला आलिहि। अल्हम्दुलिल्लाह नहमदुहु व नस्तईनुहु व नस्तगफिरुहु व नु'मिनु बिही व नतवक्कलु अलैहि व नऊज़ु बिल्लाहि मिन शुरूरि अनफुसिना व मिन सय्यिआति अअमालिना मन यहदिहिल्लाहु फला मुदिल्ल लहु व मन युद्लिल्हु फला हादिय लहु व नशहदु अल्ला इलाहा इल्लल्लाह वहदहु ला शरीक लहु व नशहदु अन्न सय्यदना व मौलाना व मलजअना व कुर्रत उयूनिना व वसीलतना फिद्दारैन इलल्लाह मुहम्मदन अब्दुहु व रसूलुहु। अम्मा बअदु फ़क़द क़ाल अल्लाहु तबारक व तआला फ़ी कलामिहिल क़दीम व ख़िताबिहिल अज़ीम। अऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम। बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम। या अय्युहल्लज़ीना आमनु दुख़ुलू फ़िस्सिल्मि काफ़्फ़ा वला तत्तबिउ खुतुवातिश शैतान इन्नहु लकुम अदुव्वुम मुबीन। सदक़ल्लाहु मौलानल अलियुल अज़ीम बल्लगना रसूलुहुन नबियुल करीम व नहनु अला ज़ालिका लमिनश शाहिदीन वश्शाकिरीन वल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन। अर्श हक है मसनदे अरफात रसूलुल्लाह की, देखनी है हश्र में इज्जत रसूलुल्लाह की। ला व रब्बिल अर्श जिसको जो मिला उनसे मिला, बदती है कौनैन में रहमत रसूलुल्लाह की। आए बुलबुलान गुलचाए गुलजार अहमदी, सल्लो अला मुहम्मद व आले मुहम्मदी। सभई दोस्त जेके भी वेठा आयो मोहब्बत सां हिक ई आवाज़ सां गॾिजी पढ़ायो सल्लल्लाहु अलैका या रसूल अल्लाह व
वसल्लम अलैका या हबीबल्लाह सल्लल्लाहु बुलंद आवाज़ से पढ़ायो अल्हम्दुलिल्लाह चांद देती रहो या रसूल अल्लाह वसल्लम अलैका या हबीबल्लाह। प्यारा मुसलमान भाइरो दोस्तों, अवांखे मालूम आहे त हिन शादी खानह आबादी जे मौके ते ही मोहम्मदी महफिल सजाई वई आहे। हर महफिल जो पंहिंजो रंग हूंदो आहे, पंहिंजो शान शौकत हूंदो आहे। पोइ हर महफिल में अचण वारा उन महफिल के मुनाकिद करण वारे के मुबारकूं पेश कंदा आहिनि। पोइ कंहिंखे ॻोठ जो वॾेरो मुबारकूं ॾे, ॻोठ जो भोतार या इलाइक़े जो को सरदार या पाकिस्तान जो वजीर आज़म या सदर मुबारकूं ॾे, उनखे बि असां ख़ुशि नसीब सम्झंदा आहियूं। चवंदा आहियूं त इन जी वॾी डिग्री आहे, पर अल्लाह अज़्ज़ व जल जा किरोड़े करम ऐं एहसान कंहिंखे सदर मुबारकूं ॾियनि, वज़ीर आज़म मुबारकूं ॾियनि, पर भला भाग उन्हनि शख़्सनि जा, भला भाग उन्हनि दोस्तनि जा जन खे मुबारकूं मदीने वारा मीर ॾियनि, जंहिंखे मुबारकूं अल्लाह जा मासूम फ़रिश्ता ॾियनि। छाए जो ही महफिल जॾहिं मुनाकिद थींदी आहे, अल्लाह अज़्ज़ व जल पंहिंजे मलाइकनि खे हुकुम फरमाईंदो आहे त तव्हां इन महफिल जे मथां पंहिंजा नूरानी पर विछायो, जेसी ताईं हा महफिल हलंदी रहे अव्हां जा पर इन्हनि जे मथां विछायल हुजनि। जॾहिं उहे मलाइक मोटी रब्बुल आलमीन जे दरबार में वेंदा आहिनि, अल्लाह जे दरबार में अर्ज़ कंदा मुंहिंजा मौला तुंहिंजा बानहा आया। रब फरमाईंदो छा पे चयूं, मुंहिंजा मौला पंहिंजे गुनाहनि जी माफ़ी पे घुरियूं। रब फरमाईंदो ॾिनी मां, मुंहिंजा मौला पंहिंजे रिज़्क़ जी बरकत पे घुरियूं। अल्लाह फरमाईंदो रिज़्क़ में बरकत बि ॾिनी मां। अल्लाह मलाइक अर्ज़ कंदा मुंहिंजा मौला तुंहिंजे बाननि दुनिया जे मुसीबतनि खां पनाह पे वरिती। रब फरमाईंदो इन्हनि खे पनाह बि मूं ॾिनी। वरी मलाइक अर्ज़ कंदो मुंहिंजा मौला हिकिड़ो शख़्स इन नियत सां इरादे सां न आयो त मां वाइज़ ॿुधां, अल्लाह जो कलाम ॿुधां या मदीने वारे साईं जी नात ॿुधां। मुंहिंजा मौला उहो फ़क़ति कंहिं शख़्स में कमु हुयो, उन शख़्स जे इरादे में, उन शख़्स जे इंतज़ार में वेठो रहियो। अल्लाह फरमाईंदो ला यश्का जलीसुहुम, जेकॾहिं उन शख़्स जो इरादो इहो न आहे त मां वेही अल्लाह जो कलाम ॿुधां। मां रब जी रहमत निराली आहे, मां रब जी रहमत वसी आहे, मां रब्बुल आलमीन इनखे बि बख़्शे छॾियो। ही अल्लाह ताला दुनिया ते असाई तव्हांखे ख़ुशियूं नसीब फरमाईंदो आहे। अल्लाह ताला असाई तव्हांखे औलाद ॾिनो आहे। औलाद रब जी नेमत आहे। कंहिंजी नेमत आहे? थोरो बुलंद आवाज़ सां ॻाल्हाईंदा हलो। अल्लाह जी नेमत आहे त असां राज़ी बि कंहिंखे कयूं, अल्लाह जी ज़ात खे कयूं। औलाद अल्लाह जी नेमत, अल्लाह ताला जी वॾी मेहरबानी आहे। असां ख़ुशीअ जे मौक़े ते रब्बुल आलमीन जी ज़ात खे विसारे वेहूं ऐं ख़ुशीअ जे मौक़े ते असां राज़ी कयूं त शैतान खे कयूं। ऐं जॾहिं असांजे मथां ॾुखनि जा मुसीबतुनि जा पहाड़ किरनि त पोइ असां रब्बुल आलमीन जी ज़ात ॾे रुजू फरमाईंदा आहियूं। अल्लाह फरमाईंदो बाना इहो मूंसां ठगी न कर। जॾहिं मां तोखे ख़ुशियूं ॾिनियूं आहिनि, ख़ुशियूं ॾियण वारो बि मां मालिक रब्बुल आलमीन आहियां। मां बचड़ा बख़्शण वारो बि मां आहियां। जेकॾहिं मां रब्बुल आलमीन चाहियां त मां हर शइ खे ख़तम करे सघां थो। मां रब्बुल आलमीन चाहियां त तुंहिंजी ख़ुशीअ मां हर शइ ते क़ादिर आहियां। त जीअं ख़ुशी ग़मीअ में मूंखे यादि कंदो आहे त ख़ुशीअ में मूंखे यादि। अल्हम्दुलिल्लाह ख़ुशीअ जे मौक़े ते असां तव्हांजे दोस्त हरदिल अज़ीज़ मोहम्मद अयूब
सोलंगी महफिल मुनक़िद फरमाया पंहिंजे बचड़े जी ख़ुशी में, पंहिंजे औलाद जी ख़ुशी में। उहे बि माण्हू आहिनि, उहे बि शख़्स आहिनि, उहे बि दोस्त आहिनि जेके पंहिंजे औलाद जे ख़ुशीअ में पोइ अलाए छा जो छा न कंदा आहिनि। तव्हां अल्हम्दुलिल्लाह दुनिया जा घुमियल माण्हू आहियो, पोइ पंहिंजे औलाद जे लाइ नाजाइज़ बि ख़ुशी ॾिसंदा, उनजो बि सोचींदा कोन, न को महबूब करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो नाराज़ बि सोचींदा, न को रब्बुल आलमीन जी नाराज़गी जो सोचींदा, बल्कि पंहिंजे औलाद जे ख़ुशीअ जे लाइ पोइ नाजाइज़ हुजे, हराम हुजे, हलाल हुजे, छा बि हुजे, उन औलाद जे आॾो रखंदा आहिनि। पर हकीकत में अॻिते हली उहो औलाद ख़ुदि उन जे लाइ वरी मुसीबत बणिबो आहे। पर जॾहिं इन ख़ुशीअ जे मौक़े ते, इन ख़ुशीअ वारे मौक़े ते जेकॾहिं अल्लाह जे रसूल खे राज़ी कयूं त इंशाअल्लाह साईं तव्हांजा ॿई जहान मौजारा थींदा। मूं जेका अव्हांजे आॾो आयत करीमा तिलावत कई आहे, उन जो शान नुज़ूल तर्जुमो, उन जे मुख़्तसिर कुझु ॻाल्हियूं पेश करे अव्हांजे आॾो दुआ घुरींदी। दुरूद पढ़ाए सल्लल्लाहु अलैका या लल्लाह वसल्लम अलैका या अल्लाह ताला अपने पाक कलाम में बयान फरमायो, या अय्युहल्लज़ीना आमनु दुखुलू फिस्सिल्मि काफ़ा, ए ईमान वारो अवां इस्लाम में दाखिल थियो त पूरे जा पूरा दाखिल थियो। छा दाखिल थियो? पूरे जा पूरा इस्लाम में दाखिल थियो। यानी इस्लाम में जॾहिं अवां अचण चाहियो था, जॾहिं अवां मुस्लमान थिया आहियो त मुस्लमान थी करे इस्लाम जे हर कम में, इस्लाम जे हर हुक्म खे अवां खे मञणो आहे, तस्लीम करणो आहे। इन आयत जो शान नुज़ूल छा है? शान नुज़ूल चइबो आहे कहिड़े सबब जे करे इहा आयत करीमा महबूबन करीमन अलैहिस्सलातु वस्सलाम जे मथां नाज़िल थी, उहो मां अव्हां जे आॾो पेश कंदुसि। इंशाअल्लाह ताला अव्हांखे आयत जो तर्जुमो बि सम्झ में अची वेंदो। मुंहिंजा महबूब करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन मदीने में आया। मदीने में रहण खां बाद में हजरत अब्दुल्लाह बिन सलाम महबूबन जो सहाबी आहे, पर महबूबन जे सहाबी हुजण खां पहिरियां तौरात, ज़बूर, इंजील जो वॾो आलिम आहे, वॾो मुहक़िक़ ऐं तहक़ीक़ वारो आहे। जॾहिं मदीने वारा साईं पंहिंजे पाक शहर मदीने पाक में आया त महबूबन करीमन सल्लल्लाहु अलैहि वसल्लम सां मुनाज़रे जे लाइ, महबूबन करीमन सां सुवाल करण जे लाइ जेके मदीने जा यहूदी हुया, उन अब्दुल्लाह बिन सलाम खे तैयार कयो त अव्हां हली करे मदीने वारे साईं सां सवाल कयो, उन्हनि खां इल्म जे बारे में पुछा कयो। जेकॾहिं अल्लाह जे नबी खे तव्हां मारे वियो त असां अल्लाह जे नबी खे माअज़ल्लाह शहीद कंदासीं या उन जे पोयां न लॻंदासीं। जेकॾहिं हू अव्हां खे पंहिंजे इल्म जे लिहाज़ सां गालिब करे वियो त असां मुस्तफ़ा करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जा उम्मती बणबासीं। इहा यहूदिन मदीने पाक जे रहाइश जे यहूदिन पिरोपे गंडा ठाही ऐं हज़रत अब्दुल्लाह बिन सलाम खे वठी करे मदीने वारे साईं जी ज़ात बाबरकात जे दरबार में हली आया। महबूबन जी दरबार त दरबार जिते बादशाह ईंदा हा त सिर झुकाए ईंदा हा, त मुस्तफ़ा करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे दरबार में आयो हज़रत अब्दुल्लाह बिन सलाम। जॾहिं महबूबन जे पाक वद्दुहा वारे चेहरे जे मथां निगाह पई आ त हमरा बेअख्तियार थी करे चवण लॻो आ, इन वजहहु लैस बिवजहिन कज़्ज़ाब। ए यहूदियो
पे चयो त मुझो महबूब मदीने वारो साईं कूड़ ॻाल्हाए रहियो आहे अव्हां पे चयो त मुझो महबूब मदीने वारो साईं नबी नाहे पर मां अल्लाह जी ज़ात बाबरकात जो कसम खणी थो चवां ही जेको चेहरो जेको मदीने वारे साईं जो चेहरो आहे इहो चेहरो कूड़ हणण वारो चेहरो आहे कोन को केड़ो चेहरो बदोहा वारो चेहरो जंहिंजे बारे में आशिकन कई कलम खया कई महबूबन जे आशिकन उन जे मथा पंहिंजा आशिकाना तराना लिखियो पर सिंध जे मशहूर आलिम अल्लामा अब्दुल गफूर हमायूनी रहमतुल्लाह अलैह बयान फरमाए तुझे जुल्फ जे बंद कमंद विधा जिंदान हजारे मानर गो तुझे शाही दस्तर खान मथे जिंदान हजारे मानर गो तुझे जुल्फ जे बंद कमंद विधा जिंदान हजारे मानर गो अल्लाह जे महबूब जो चेहरो ये चमकंदो हुयो जे चोॾीह जो चंड चमकंदो आहे हजरत सैयदना जाबिर बिन समरा रज़ियल्लाहु ताला अन्हु बयान थो फरमाए मदीने पाक जे शहर में वेठा हुयासीं मस्जिद नबवी जे अंगण में त मुझा महबूब मदीने वारा साईं सल्लल्लाहु अलैहि वसल्लम बि पंहिंजे सहाबन सां गॾु वेठा आहिनि चोॾीह जो चंड बि पंहिंजे मौज में अवां खे ख़बर आहे त चोॾीह जो चंड जॾहिं हलंदो आहे त पूरे मुल्क में उनजी सुहिणी थधी रोशनाई हूंदी आहे हजरत सैयदना जाबिर रज़ियल्लाहु ताला अन्हु बयान थो फरमाए उन रात मूंखे मौक़ो मिलो त अॼु आसमान वारे चंड ऐं आमना वारे चंड खे भेटे ॾिसां त ॿिन्हिनि मां सुहिणो केरु आहे हजरत सैयदना जाबिर बिन समरा रज़ियल्लाहु ताला अन्हु बयान थो फरमाए हाणे मां ॿिन्हिनि जो इम्तिहान पे वरितो ॿिन्हिनि खे पे थे ॾिठो हिकु दफ़े चंड खे निहारे वरी मुस्तफ़ा जे चेहरे ॾे निहारिया मुस्तफ़ा जे चेहरे ॾे निहारे वरी चंड ॾे निहारिया वरी चंड ॾे निहारे मुस्तफ़ा जे चेहरे ॾे निहारिया आख़िरकार मुंहिंजो फ़ैसिलो इहो बीठो त मुस्तफ़ा करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे चेहरो चोॾीह जे चंड जे जेकॾहिं हिकु न पर किरोड़ हुजनि पर मुस्तफ़ा जो उठ जो गोश्त खाइण को फर्ज़ या वाजिब त नाहे ईअं त नाहे जेकॾहिं उठ जो गोश्त न खाईंदो त मुस्लमान नाहे ईअं बि नाहे पर यहूदियत में उठ जो गोश्त खाइण हराम हुयो हजरत अब्दुल्लाह बिन सलाम चयो मां पंहिंजे माइटनि खे बि राज़ी कयां हेॾे इस्लाम खे बि राज़ी कयां अल्लाह फरमायो या अय्युहल्लज़ीना आमनु दुखुलू फिस्सिल्मि काफ़ा ऐ ईमान वारो अवां इस्लाम में दाखिल थियो त पूरे जा पूरा दाखिल थियो ईअं न हिकिड़े पासे बि हलो ॿिए पासे बि हलो हवा हो जिधर की चलो तुम उधर ईअं न मिट्टी पॉलिसी इस्लाम में न हलंदी आहे इस्लाम में ठगी वग़ैरह न हलंदी आहे अल्लाह जे हबीब करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे मथां इहा आयत नाज़िल थी आहे मदीने वारे साईं हज़रत अब्दुल्लाह बिन सलाम खे इहा आयत पढ़ी ॿुधाई त मुंहिंजे महबूब करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम इरशाद फरमायो अब्दुल्लाह हाणे तोखे इस्लाम जे हुक्मनि ते अमल करणो आहे जीअं इस्लाम चवंदो उएं करणो आहे इस्लाम में उठ जो गोश्त खाइण जाइज़ आहे यहूदियत में उठ जो गोश्त खाइण हराम आहे पर तोखे करे ॾेखारणो आहे इस्लाम में उठ जो गोश्त खाई ॾेखारणो आहे ऐं यहूदियत जे मज़हब में न खाई ॾेखारणो आहे ताकि दुनिया वारन के पतो पवे त मुस्तफा करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जा जेके गुलाम हैं वो हमेशा सच्चाई पक्का दीन ते अल्लाह फरमायो वला तत्तबिउ खुतुवातिश शैतान
अवा शैतान जे विखुम ते न हलो इन्नहु लकुम अदुव्वुम मुबीन यकीनन इहो शैतान अवा जे लाए खुल्लम खुल्ला दुश्मन ना अवा के कई किस्म जा पासा ॾेखारींदो अवा के कई तरीक़े सां गुमराह कंदो मुझे महबूब मदीने वारे साईं जन जी हदीस पाण फरमाइन था इंसान जे अंदर शैतान ईअं दौरो कंदो आ जीअं रत दौरो कंदी आ ईअं दौरो कंदो आ जीअं रत गर्दिश कंदी आ रगुन में अंदर अहिड़े तरीक़े सां दौरो कंदो आ पोइ मुंहिंजे महबूब मदीने वारे साईं सल्लल्लाहु अलैहि वसल्लम इरशाद फरमायो जॾहिं मुंहिंजो बानो उम्मती अल्लाह जो ज़िक्र कंदो आ या मुस्तफा करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे मथां दुरूद पढ़ंदो आ त शैताननि खां हटी परे दूर थी वेंदो आ अहिड़े तरीक़े सां असाई तव्हां अॼु हिन जंहिं महफ़िल में शरीक थिया आहियूं उहा बि अल्लाह जे रसूल जे रज़ामंदी जे लाइ अल्लाह जे रसूल खे राज़ी करण जे लाइ मुनाक़िद कई वई आहे असांजो मक़सद असांजो नतीजो इहो हूंदो आहे असाई तव्हां अल्लाह जे रसूल जी तारीफ़ ॿुधी करे असाई तव्हां जी दिलि बि ठरे ऐं असाई तव्हां जी जेका महबूबन करीमन सल्लल्लाहु अलैहि वसल्लम सां जेका निस्बत आहे इश्क वारी मोहब्बत वारी उहा पोइते थी वई आहे उहा हमेशा जागंदी रहे उहा तॾहिं जागंदी जॾहिं तव्हां अल्लाह जे दर ते झुकंदव अल्लाह जे दर ते ईंदव मुंहिंजे महबूब मदीने वारे साईं सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो इरशाद आदिशान त मुंहिंजो उम्मती जॾहिं बिस्तर ते लेटंदे ऐं बेअख्तियार उन जे ज़ुबान ते अल्लाह जो लफ़्ज़ अची वेंदो आहे त कुदरत जे तरफ़ खां आवाज़ ईंदो आहे लब्बैक या अब्दी लब्बैक या अब्दी मुंहिंजा महबूब फरमाइनि था इहो हिकु दफ़ो आवाज़ न ॿ दफ़ा आवाज़ न 70 दफ़ा आवाज़ ईंदो आहे बान्हा छा खपई मां रब तोला हाज़िर रब जी रहमत असांखे करीब आहे पर असां परे थी विया आहियूं हज़रत सैयदना मूसा अला नबीना अलैहि सलातो सलाम जे दौर में बरसात जो डुकर थियो सभिनी इलाइके वारनि क़ौम वारनि गरजी साईं जन खे अचे अपील कयूं अर्ज़ कयूं क़िबला अहां अल्लाह जा नबी आहियो कलीम आहियो रब जे दरबार में दुआ घुरो हथड़ा मथे खणो त अल्लाह ताला पंहिंजे रहमत वारी बारिश सां असांखे आबाद करे अल्लाह जे नबी फरमायो हज़रत मूसा अलैहि सलाम सुभाणे फलाणे टाइम ते सभई माण्हू गॾु थिजो सभई गॾु थी करे रब्बुल आलमीन जे दरबार मां दुआ घुरंदासीं दुआ पिनंदासीं इंशाअल्लाह रब अरहमुर राहिमीन पंहिंजे रहम जा ककर वसाईंदो सैयदना मूसा अला नबीना अलैहि सलातो सलाम पंहिंजे क़ौम सां किताब लिखंदा 70,000 शख्स गॾु थिया घणा 70,000 शख्स गॾु थिया 70,000 शख्स जॾहिं गॾु थिया सैयदना मूसा अला नबीना अलैहि सलातो सलाम पंहिंजा पाक हथ मुबारक मथे खया रब्बुल आलमीन जे दरबार मां दुआ घुरी मुंहिंजा मौला ही क़ौम बुखायल उञायल इन जे मथां पंहिंजे रहमत जी बारिश वसा रब्बुल आलमीन जी तरफां आवाज आयो मुंहिंजा मूसा कलीम इन 70,000 शख्सन में हिकिड़ो उहो शख्स जंहिं 40 साल लॻो लॻ मां रब्बुल आलमीन जी नाफ़रमानी कई आहे इन शख्स खे तव्हां जमायत मां कढंदव त मां रब्बुल आलमीन तव्हां जे मथां रहमत जी बारिश वसाईंदुसि न त बारिश न वसंदुसि वहां अंदाज़ो लगायो 70,000 शख्स उन्हनि में अल्लाह जो नबी प्यारो नबी हजरत मूसा अलैहि सलाम जैसा अल्लाह ताला डारे तूर सीना ते कलाम फरमाइंदो हो अल्लाह फरमायो उन शख्स खे कढो जंहिं 40 साल लॻो लॻ मां रब्बुल आलमीन जी नाफरमानी कई आहे मां उन शख्स जे मथां डमरियल आहियां तॾहिं मां तव्हां जे मथां मींहुं नथो वसायां अवां ॿुधायो जिते 70,000 नेकोकार हिकिड़ो बदकार
उन जे मथां रब जो केॾो डमर असां त गुनाह में गतल आहियूं असां त पेरनि जी चोटी खां मथीअ जे चोटीअ ताईं गुनाह में गर्क असांजे वार वार में हिकु न पर किरोड़े लखे गुनाह बे इंतिहा गुनाह असां ई तव्हांजे मथां रब जी छा करम छा रब्बुल आलमीन जो डमर पर सभु मदीने वारे साईं जो करम अल्लाह ताला जे नबी हज़रत मूसा अलैहिस्सलाम ऐलान फरमायो ए कौम वारो अवां में को वो शख्स आहे जे 40 साल लगो लग रब्बुल आलमीन जी नाफरमानी कया वो हितां निकरी वञे अवां ॿुधायो जन अहिड़ो ऐलान थियो सभई हिक ॿिए ॾे निहारण लॻया 70,000 जो मजमूआ हितां केरु निकिरे जेकर उहो शख्स निकिरण चाहे पियो त रुसवा ऐं ख्वार पियो थिए उहो रब्बुल आलमीन जो बानो गुनहगार अॻिते पोइते सॼे पासे निहारे ॾिठई त पोते निकिरण जी जाइ नाहे जेकर मां उथंदुसि त मां ख्वार थींदुसि मां रुसवा थींदुसि उते जो थे कंदड़ो हेठ निवाए मथा कपड़ो विझी करे अखिन मां गोड़ा आणे रब्बुल आलमीन जे दरबार में अर्ज़ कई मुंहिंजा मौला 40 साल मां गुनाहगार जे मथा तो पर्दो रखियो अॼु बि मुंहिंजे मथा पर्दो बस घड़ी हिकिड़ी अखिन मां गोड़ा आणे बस लफ़्ज़ एतिरा ॻाल्हाई ककर भरजी आया मींहुं वसण शुरू थी वियो हज़रत मूसा अलैहिस्सलाम अर्ज़ करण लॻो मुंहिंजा मौला सवेल तुंहिंजो ऐलान हुयो त मां मींहुं न वसाईंदुसि जेसी ताईं उहो गुनहगार बदकार शख्स इन मजमे मां न उथे न निकिरे उहो शख्स निकितो बि नाहे ऐं तो रब्बुल आलमीन जी रहमत बि वसी वई आहे मुंहिंजा मौला छा माजरो आहे अवां मूंखे ॿुधायो रब्बुल आलमीन फरमायो जॾहिं हू 40 साल मां रब्बुल आलमीन जी नाफरमानी कंदो रहियो त मां रब्बुल आलमीन बि उनखे ढकींदो रहियुसि अॼु मां उनखे छो ज़ाहिर कयां मुंहिंजा मौला भला मींहुं कंहिंजे करे वसाई अल्लाह फरमायो जंहिंजे करे न पे वसाए मां जो उनजे करे वसायो रब्बुल आलमीन जे कर्म जा ककर अल्लाह ताला जे नबी अर्ज़ कई मुंहिंजा मौला मूंखे उन शख्स जी ज़ियारत थे रब्बुल आलमीन फरमायो न उन शख्स जी ऐं मां रब्बुल आलमीन जे विच में पर्दो आहे मां जी उनखे 40 साल पंहिंजो पर्दो ॾेई करे ढकींदो रहियुसि मां अॼु बि उनखे रुख़्सवा ऐं ख्वार न कंदुसि तव्हां सोचो असाई तव्हांजो पालनहार हकीकी मालिक केॾो अरहमुर राहिमीन केॾो न रब्बुल आलमीन असाई तव्हांजे मथां महिरबान अल्हम्दुलिल्लाह टाइम भी काफ़ी थी चुको आहे मां खां माज़रत थो घुरां जेकर तव्हांजी दिलि चाहे त हिकिड़ी अव्हांजे ॾाढो हिकायत पेश कयां जेकर दिलि चाहे त दुआ घुरंदासीं वधीक तव्हांखे तकलीफ़ न ॾींदी दुरूद पढ़ाए सल्लल्लाहु सल्लल्लाहु अलैका या रसूल अल्लाह वसल्लम अलैका या हबीब अल्लाह खलीफा हारून रशीद इस्लाम में वॾो खलीफो थी गुज़रियो आहे उन जे दौर में के इलाइक़े में चोराकारी थी तो बादशाह जो हुकुम थियो त जेके भी इलाइक़े जा गुंडा चोर आहिनि लोफर बदमाश आहिनि उन्हनि खे तव्हां गिरफ्तार करे खणी अचो जॾहिं पुलिस उहे अमल वारा उन बदमाशनि जे पोयां लॻा उन्हनि मां हिकिड़ो फरार थी भॼी वियो हालांकि खलीफे साहब के खबर पइजी चुकी त हेतरा शख्स हुया मसलन 5 या 10 शख्स हुया जेके चोर हुया लोफर हुया गुंडा हुया
उन टाइम जी पुलिस उन टाइम जा अमलदार ॾिठो हाणे हिकिड़ो अंग खुटल आहे पोइ कंहिं विंदड़ रस्ते मुसाफ़िर खे खणी उन खां मिलायो जीअं अॼोकी पुलिस हूंदी आहे पोइ न ॾिसंदी आहे सुको न साओ हण खणी जेल में जेसीं ताईं उन ग़रीब जो को वाहुर थिए त अहिड़े तरीक़े सां उन पुलिस वारनि बि हिकिड़े मुसाफ़िर वाट विंदड़ खे खणी ऐं जेल में रखियो हलंदे हलंदे उन्हनि सभिनी चोरनि जी ज़मानत थी आहे ज़मानत जे तौर निकिरंदा विया पर उन शख़्स जी जेको मुसाफ़िर हुयो उन इलाइक़े जो न हुयो उन जी का बि ज़मानत थियण वारी न आहे हलंदे हलंदे उन शख्स खे ॾाढी परेशानी थी रब्बुल आलमीन जे दरबार में दुआ घुरी मुंहिंजा मौला ॿियनि सभिनी जूं ज़मानतूं थी वयूं कंहिंजा मिट माइट अज़ीज़ आया कंहिंजा दोस्त आया हुन पंहिंजे हथ में कलम खणी पनो खणी ऐं पने जे मथां हिकिड़ो लफ़्ज़ लिखे थो ख़त लिखे थो त ही ज़लील बाने जे तरफ़ खां रब्बुल आलमीन जेको जलील आहे मां उन ॾे ख़त लिखी रहियो आहियां ख़त में बि इहे साॻा ई लफ़्ज़ मुंहिंजा मौला जेके ताक़त वारा हुया जेके ॾेठ वारा हुया उन्हनि जो ज़मानतूं थी वयूं मां ग़रीब मिस्कीन मुसाफ़िर मूंखे को बि ॾिसण वारो कोन्हे को जॾहिं इहो ख़त लिखी करे उन छित जे मथां उछलायो त छित में उछलाइण खां बाद में उन शख्स खे निंड खजी वई रात जे टाइम ते ख़लीफ़ा हारून खे खुदा जे तरफ़ खां इल्हाम थियो आहे ए ख़लीफ़ा हारून ॿियनि सभिनी जूं ज़मानतूं थी वयूं जेके बि चोर आया हुआ उन्हनि जूं ज़मानतूं थी वयूं पर जेको शख्स अव्हां जे जेल में कैदी आहे मुसाफ़िर हिन इलाइक़े जो न आहे मां रब्बुल आलमीन ख़ुद उन जी ज़मानत ॾेई रहियो आहियां उथी उन ग़रीब उन बेसहारे मुसाफ़िर खे वञी जेल मां कढ जॾहिं उनखे जेल मां कढियो वियो आहे त ख़लीफ़ा हारून रशीद वॾे इज़त ऐं इकराम सां उन जा हथ बि चुमिया ऐं उनखे वॾे इज़त ऐं इकराम सां रिहा करे छॾियो आहे मक़सद इहो हो त ख़ुदा जी ज़ात बाबरकात खे जॾहिं दिल सां पुकारबो आहे अम्मन युजीबुल मुत्तर इज़ा दआहु जॾहिं बि रब्बुल आलमीन खे परेशान हालत में पुकारबो आहे त रब्बुल आलमीन पंहिंजे बांधे जी पुकार ॿुधंदो आहे अल्लाह ताला मो गुनाहगार जो चवण अव्हां नेकोकारनि जो ॿुधण क़बूल फरमाए अल्लाह ताला हिन शादी खाना आबादी खे हमेशा बरकतुनि वारी फरमाए अल्लाह ताला संदन घरनि में हमेशा ख़ुशियूं रखे ऐं हमेशा मदीने वारे साईं जी महिरबानी करम एहसान हलंदा रहनि साईं फ़कीर फैज़ महमद खे अर्ज़ आहे त सलात व सलाम पढ़ण खां बाद में दुआ थियो मुस्तफा जाने रहमत पे लाखों सलाम शमए बज़ में हिदायत पे लाखों सलाम मुस्तफा जाने रहमत पे लाखों सलाम शमए बज़ में हिदायत पैदा जिस सुहानी घड़ी चमका तैबा का चाँद जिस सुहानी चमका तैबा का चाँद उस दिल अफरोज़ साअत पैदा को सलाम मुस्तफा
रहमत पेला खो सलाम शमए बज़ में हिदायत पेला आसियों थाम लो दामने मुस्तफा आसियों थाम लो दामने मुस्तफा फिर पढ़ो रब की रहमत पैदा खो सलाम मुस्तफा जाने रहमत पैदा खो सलाम शमए बज़ में हिदायत वो है हमारी नबी हम उनके उम्मती वो हमारे नबी हम उनके उम्मती उम्मती तेरी किस्मत पैदा खो सलाम मुस्तफा जाने रहमत पैदा खो सलाम शमए बज़ में हिदायत पैदा खो सलाम अस्सलातु वस्सलामु अलैका या रसूल अल्लाह अस्सलातु वस्सलामु अलैका या हबीब अल्लाह अस्सलातु वस्सलामु अलैका या नबी अल्लाह व अला आलिका व अस्हाबिका या रहमतल लिल आलमीन। मुहम्मद व आलिहि व अस्हाबिहि व अहल बैतिहि व बारिक व सल्लिम अलैहि या रसूल अल्लाह उन्जुर हालना या हबीब अल्लाह इस्मा कालना इन्नना फी बहर गम्मिन मग़रक़ू खुज़ बिअयदीना सहिल लना इश्कालना इलाही तो आसा कुनी मुश्किलात तुफ़िले मुहम्मद अलैहिस्सलात अल्लाहुम्मा इन्ना नसअलुकल खैर वल अफ़्व वल आफ़ियत वल मुआफ़ात अद-दाइमह फ़िद्दीन वद दुनिया वल आख़िरह अल्लाहुम्मा अस्तर अयूबना बिसित्रिकल जमील अल्लाहुम्मा अस्तर अयूबना बिसित्रिकल जमील अल्लज़ी सतरत बिही नफ़्सक फला ऐनुन तराक या अल्लाह पंहिंजे हबीब करीम रऊफ़ुर रहीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे सदके मुस्तफ़ा करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे बचड़नि जे सदके या अल्लाह असांजी ही नंढड़ी महफ़िल पंहिंजे बारगाह में मक़बूल मंज़ूर फरमा या अल्लाह असां सभिनी जा सगीरा कबीरा ज़ाहिर बातिन सब गुनाह माफ़ फरमा या अल्लाह असां तुंहिंजे दरबार में हथड़ा खया आहिनि या अल्लाह या हथ ख़ाली न मोटा पंहिंजे रहमत सां करम सां भरे भरपूर फरमो मोकिल मुंहिंजा हबीब करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम हिननि गुनहगार उम्मतनि जा अव्हांजे दरबार में सॻड़ा आहिनि मुंहिंजा महबूब हिननि जे मथां निगाहे करम निगाहे फैज़ रब्बना अतमिम लना नूरना वग़फिर लना इन्नका अला कुल्लि शैइन क़दीर रब्बना तक़ब्बल मिन्ना इन्नका अंतस समीउल अलीम व तुब अलैना इन्नका अंतत तव्वाबुर रहीम फ़क़द क़ाल अल्लाहु तबारक व तआला फ़ी शान हबीबिहिल करीम इन्नल्लाह व मलाइकतहु युसल्लूना अलन नबी या अय्युहल्लज़ीना आमनू सल्लु अलैहि व सल्लिमू तस्लीमा लब्बैक अल्लाहुम्मा सल्लि व सल्लिम बारिक अला सय्यिदिना व मौलाना मुहम्मद व आलिहि व अस्हाबिहि व अहल बैतिहि व बारिक